कत्ल केस में अनमोल उर्फ पिंकी जी जिस्मानी रिमांड की दरख्वास्त से फैसलो महफूज। कराची की जुडिशल कॉम्प्लेक्स में कायम जुडिशल मजिस्ट्रेट ॾखण की अदालत में कत्ल केस में जवाबदार औरत पिंकी खिलाफ बगदादी थाने से दाखिल कत्ल केस की ॿुधणी। पिंकी पारां अदालत की पुलिस तशद्दुद की शिकायत। अदालत चयो त जेकॾहिं तव्हां मथां तशद्दुद थियो आहे त इन खां अॻु अदालत में शिकायत कई। अदालत पिंकी के वकील का सवाल किया तो छा जवाबदार औरत की मेडिकल कराइण की दरख्वास्त कई है। पिंकी जो चवण हो तो मुझे मथा एक न पर केतरनि आफिसरन तशद्दुद किया है। अदालत कत्ल केस में जवाबदार औरत की जिस्मानी रिमांड ते पुलिस की दरख्वास्त फैसलो महफूज करे छड़ियो। पाकिस्तान पारां गडियल अरब इमारात के बराका न्यूक्लियर एनर्जी प्लांट से ड्रोन हमले की मज़म्मत। गडियल अरब इमारात के अवाम और हुकूमत से बदी जो इजहार। परडी ऑफिस चुनाए तो जोहरी ठिकानन के जाने वाले निशानो बनाइन आलमी कानून। गडियल कौमन की चार्टर और बैनुल अक़वामी एटमी तवानाई एजेंसी के कानूनन और ठहरान में शामिल जोहरी तहफ़ुज़ और सलामती की बुनियादी उसूलन की संगीन भनकड़ी है। जोहरी ठिकानन के कंहिं भी हालत में निशानो न बनाए वने, छो त अड़ियों गैर जिम्मेवारानियों कार्रवाइयों इंसानी जानिन, माहौलियात, इलाकाई तोड़े आलमी अमन और सलामती ले तबाह कंदड़ और अज़ाले न थियण जोगा नतीजा पैदा करे सघन थियूं। सभई धुरियूं वध खां वध तहमुल जो मुज़ाहिरो कनि। IMF ईंदड़ माली साल 430 अरब रुपयन जा नवा ट्रैक्स लगाइण जो मुतालबो करे छडियो। ज़रियन मूजिब IMF तरफा ईंदड़ माली साल उगाड़िन जो हदफ 15,264 अरब रुपया रखण ते ज़ोर ॾिनो पियो वञे। FBR तरफा उगाड़िन जो हदफ घट कराइण जूं कोशिशूं जारी। IMF तरफा ईंदड़ माली साल इन्फोर्समेंट की मद में 778 अरब रुपया रखण और सेल्स टैक्स में हर किस्म की छूट खत्म करण जो मुतालबो। FBR इख्तियारिन और IMF विच में उगाड़िन जो हदफ GDP जो 11.2% रखण ते इत्तफाक। IMF सेल्स टैक्स की शिरह घटाए सभी ते बराबर लागू करण जो मुतालबो करे छडियो। आलमी मालियाती फंड पारां सेल्स टैक्स शिरह 22.8% में घटाए 18% करण की तजवीज़। IMF टीम जो बजट ते FBR से ॻाल्हियुनि जो आख़िरी ॾींहुं नवा ट्रैक्सिस किथे किथे लगाया वेंदा। FBR इख्तियारिन IMF ट्रैक्स के टीम के ब्रीफिंग ॾींदियूं। सिंध हुकूमत 500 नयूं EV बसूं ख़रीद करण की मंजूरी ॾिनी है। सिंध हुकूमत कम करे पई। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मनसूबो सिंध हुकूमत चो है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो सिंध असेंबली में खिताब। संदस चवण है तो मुल्क में पहिरियों भेरो EV बसूं सिंध में शुरू थियूं। मानू चवंदा हुआ त ई बसूं कराची हलंदियूं। हैदराबाद जा भी नवा रूट शुरू कया पिया। EV बसूं जे करे गदलाण न थींदी ऐं आवाम पुरसुकून सफ़र करे सघंदो। अमेरिका और ईरान विच में ॻाल्हियुनि जे ॿिए दौर लाइ पुरउमीद आहियां। दुनिया में पाकिस्तान के ईमानदार, ट्याकड़ और अड़े मुल्क तौर तस्लीम कयो पियो वञे जंहिं ते आलमी क़यादत के मुकम्मल एतमाद आहे। अमन सवलाई से हासिल नथो थे। सबर, दानिशमंदी और ॾुखियुनि हालतुनि में फैसला करण की सलाहियत हुजण घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो बरतानवी अख़बार संडे टाइम्स के इंटरव्यू। संदस चवण है तो असां हाणे भी पूरी कोशिश करे रहिया आहियूं त इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जो वधीक हिकु दौर थे ऐं जटादार अमन कायम थी सके। नायब वज़ीर आज़म इसहाक डार जो कतरी पड़े वज़ीर मोहम्मद बिन अब्दुल अज़ीज़ से टेलीफोनिक राब्तो, खिते की सूरतहाल और गडियल दिलचस्पी के मामलन से ख्यालन की ॾेवट। परॾेही तर्जमान मूजिब कतरी वज़ीर पाकिस्तान के तामीरी किरदार और सिफारती कोशिशुन की वाखाण कई। अमेरिका ईरान लाइ अमन अमल जा 5 सख्त शर्त रखी छॾिया। फार्स न्यूज़ एजेंसी मूजिब अमरीकी इंतजामिया वाज़े कयो आहे त शर्तुनि खे पूरो करण बिना ॿिन्ही मुल्कनि विच में अमन अमल के अॻिते नथो वधाए सघिजे। अमेरिका 400 किलोमीटर चार यूरेनियम की मुंतकली जोहरी ठिकाननि ताईं महदूद करण जो मुतालबो कयो। अमेरिका ईरान के मुंजमद कयल असासन में रुगो 25% ताईं नरमी ते राज़पो ज़ाहिर कयो।
अमेरिका ईरान में जंग में थियल नुक़सान जो मुआवज़ो भरे ॾियण खां बि इनकार करे छॾियो। लबनान समेत समूरनि महाज़न ते छिकटाण जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि ते ज़ोर। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ॻाल्हियुनि में फौरी अॻभराई न थियण ते ईरानी क़यादत खे धमकी संदसि चवणाए त फौरी क़दम न खंया विया त संगीन नतीजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ईरान लाइ वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे ऐं उन लाइ बहितर थींदो त जल्द अॻिते वधे। ॿी सूरत में उन वटि कुझु बि न बचंदो। वक़्तु ई सभ खां अहम आहे। डोनाल्ड ट्रंप सुभाणे अमरीकी क़ौमी सलामती जे आला अमलदारनि सां अहम मुलाक़ात कंदो। ईरान ख़िलाफ़ फौरी कार्रवाई लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते सलाह मशवरा कया वेंदा। ईरान ख़िते में अदम इस्तेकाम जो ज़िम्मेवार अमरीका ऐं इसराइल खे क़रार ॾेई छॾियो। ईरानी परॾे वज़ीर अब्बास इराक़ची जो ॾखण कोरिया जे हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो, नार, फारिस ऐं हुर्मुज़ लंघ जे मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवत। ईरानी परॾे वज़ीर चयो आहे त ख़िते में पैदा थियल अदम इस्तेकाम ऐं उन जा असर अमरीका ऐं इसराइल जे ईरान ख़िलाफ़ जारहानी कार्रवाइयुनि जो नतीजो आहिनि। आलमी बिरादरी उन्हनि क़दमनि जी भनकड़ियुनि ऐं ॾोहनि जो अमरीका ऐं इसराइल खे ज़िम्मेवार क़रार ॾे। अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त हुर्मुज़ लंघ में प्रोजेक्ट फ्रीडम पाकिस्तानी दरख़्वास्त ते रोकियो वियो। पाकिस्तान चयो त प्रोजेक्ट फ्रीडम रोकण सां मुआहिदो मुमकिन आहे। सिफ़ारतकारी खे मौक़ो ॾियण लाइ उन प्रोजेक्ट खे बंदि कयो। सदर ट्रंप सिफ़ारतकारी खे तरजीह ॾींदो आहे। जंग बंदी बावजूद लबनान ते इसराइली हमलनि में वधीक 18 ॼणा शहीद, 124 ज़ख़्मी। लबनान जी सिहत वारी वज़ारत गुज़िरियल 24 कलाकनि दौरान थियल जानी नुक़सान जा तफ़सील जारी करे छॾिया। हिज़्बुल्लाह जो चवणु आहे त छंछर ते यहूदी फ़ौज ख़िलाफ़ 17 कार्रवायूं कयूं वयूं। कार्रवाईनि दौरान फ़ौजियुनि जे इज्तिमा खे मार्टर गोलनि ऐं राकेटनि सां निशानो बणायो, जॾहिं त ड्रोन सां हमला कया विया। सऊदी अरब पारां इराक़ में दाख़िल थींदड़ 3 ड्रोन तबाह करण जी दावा। सऊदी बचाव वारी वज़ारत जो चवणु आहे त इराक़ में सऊदी अरब की फ़िज़ा में दाख़िल थींदड़ 3 ड्रोन्स खे तबाह कयो वियो आहे। सऊदी अरब ड्रोन हमले जो मुनासिब वक़्त ऐं हंध ते जवाब ॾियण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। सऊदी बचाव वारी वज़ारत UAE जी जोहरी प्लांट ते हमले जी मज़म्मत। हमलो ख़िते में अमन लाइ ख़तरो करार। वारह बरसां अमीरानी चांडियो बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलत तकरार ता झेड़ो। औरत समेत 2 ॼणा क़तल, 1 औरत ज़ख़्मी। वारह लाड़कानू रोड ते मास्टर जे लाड़े वटां हथियारबंदन ॻोठ गाज़ी खान मरखन वासी 65 वरे जे शाहन खान अमीरानी चांडियो खे गोलियूं हणी क़तल करण बैदि फरार थी विया। वाक़े बैदि मक़तूल धुर जे हथियारबंदन इल्ज़ाम हेठि आयल धुर जे घरनि मथां हमलो करे ॾिनो। फायरिंग में भंबुल ख़ातूं क़तल थी वई, इख़्तियार ख़ातूं ज़ख़्मी। धुरियुनि में छिकटाण तेज़, मोर्चा बंदि थी वयूं। रादर भरसां काढ़े इल्ज़ाम हेठि नौजवान नारी क़तल। ॻोठ नारे में जवाबदार पिस्टल जा फायर करे 20 वरे जी सौट सूमल खे क़तल करे फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची नारी जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ मेहड़ इस्पताल मुंतक़िल कयो। कुंभ वेझो मोटरसाइकिल फुर दौरान मुज़ाहिमत ते ॻोठाणू क़तल। वारसनि जो लाश रखी धरणो। हथियारबंदन मिस्री शाह स्टाफ वटि हथियारबंदन फुर करण दौरान मुज़ाहिमत करण ते ॻोठ ग़ुलाम कासिम बुगटी वासी ग़ुलाम मुस्तफ़ा बुगटी खे फायरिंग करे क़तल करे छॾियो। हथियारबंद मोटरसाइकिल फुर करे फरार। मक़तूल जे वारसनि जो मिस्री शाह स्टाफ वटि पुराणे क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो। रोड ब्लॉक एहतजाज कंदड़नि जो क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। मलीर भरसां ट्रालर जो गडाफ थाने जे मोबाइल खे टक्कर। 2 पुलिस एहलकार फोत। काठोड़ वेझो
सुपर हाईवे ते हादसे में सब इंस्पेक्टर साहिबदाद सोलंगी ऐं ड्राइवर पीसी वाजिद अली फोत थी विया। हादसे बैदि पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रक खे तहवील में वठी छॾियो। मलीर में शालती पुलिस की कार्रवाई 25 किलो का वधिक आला क्वालिटी जो चर्स हथ 2 औरतुन समेत 5 जवाबदार गिरफ्तार। पुलिस मूजिब मुर्गी खाना पुल मलीर नदी भरसा मंशियात विक्रो कंदा नेटवर्क खिलाफ कार्रवाई की वही। शुरुआती जांच मूजिब हथायल आला क्वालिटी जो चर्च कराची के पोश इलाके में सप्लाई ऐं विक्रो थियणो हो। जवाबदारन बुधायो तो मंशियात के विक्रे लाइ औरतुन के इस्तेमाल करणो हो। आई कराची में ज़िम्बाब्वे वुमेन क्रिकेट टीम पारा SSU हेडक्वार्टर जो दौरो वफ़द के SSU की कारकर्दगी जदीद ऑपरेशनल सलाहियतुन ऐं सिक्योरिटी मामलन बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़द SSU हेडक्वार्टर के मुख़्तलिफ़ शोबन जो जायज़ो पिण वरितो। फोर्स की पेशेवरानी महारत, नज़्म ज़ब्त ऐं जदीद ऑपरेशनल तैयारियुनि की वाखाण।